पंहिंजी मैकेनिक जी ये उस्तादी आहे ये टिप्पणियूं हीअ जीअं पटीअ मां ठहनि थियूं असां चऊं था बलोचिस्तान मां इहो उते थधो थिए 4-5 महीना हिते असां वक़्तु था गुज़ारियूं टिप्पणी ठाहींदा आहियूं ऐं कबगीर ठाहींदा आहियूं छुरी ठाहींदा आहियूं कात ठाहींदा आहियूं कुहाड़ा ठाहींदा आहियूं इन उते थधि मौसम जो थींदो आहे न इन जे करे असां भॼी ईंदा आहियूं हिते बसि इहो 2-3 महीना हिते गुज़ारींदा आहियूं पंहिंजी डाटा टिप्पणियूं कात कुहाड़ा कुहाड़ी इहे सभु शइ ठाहींदा आहियूं असांजो हथ जो महिनत आहे बसि छोकिरनि खे ॾींदा आहियूं इहो बाज़ार में वेंदा इहे सेल कंदा आहिनि असांजी जेको आहे मतिलबु इहा त फैक्ट्री जो कारोबार न आहे असांजे पंहिंजे हथ जी मज़दूरी आहे जेको सामान ठहे थो छोकिरनि खे ॾेई खपाइनि था इहो असांजा गुज़र सफ़र असांजो इन में आहे इहो जेको असां ॾियूं था दुकानदारनि खे 100 रुपया हिसाब सां उहो कपाइनि था 150 रुपया 130 रुपया उते सेल थो थिए इन में ख़र्ची आहे ख़र्च आहे 70-80 रुपया हिन में ख़र्च आहे कोयला वठी लोह महांगो आहे लोह वठी इन में माना 30-40 रुपया असांजे दाणे में रोज़ी मिलंदो आहे बलूचिस्तान में असांजा अवाइली जेके हुया सो उहे वॾा इंजीनियर हुया पर हाणे असांजो कारोबार जो मशीन वीलियो ख़तमु करे छॾियो आहे पंहिंजो महिनत कंदा आहियूं बसि एटम हिते टिप्पणियूं ठाहींदा आहियूं कुहाड़ियूं ठाहींदा आहियूं कुहाड़ा ठाहींदा आहियूं सम्झी इहो असां कमु कंदा आहियूं पंहिंजे मिड़ी बचनि जी रोज़ी कंदा आहियूं ऐं असां दुकानदारनि खे ॾींदा आहियूं संत हीअ कुहाड़ी जोड़ी 700 रुपया बाक़ी उहो खपाईंदा आहिनि संत हुननि जे लाइ 1000 ते बि जोड़ी खपाईंदा आहिनि 800 बि खपाईंदा आहिनि सम्झंदा आहिनि ईंदा आहिनि कारोबार कंदा आहिनि वठंदा आहिनि मिड़ी बसि असांखे ठपण जो मिसाल महिनत 100 मथे मिलियो त वरी हुनखे ॾींदा आहियूं असां भाऊ टिप्पणी था ठाहियूं असां होलसेल जो हिसाब में ॾींदासीं 600 रुपया डज़न असां 6 महीनों जो ऑर्डर वठंदासीं असां असुल ख़ानकलात बलूचिस्तान आहिनि हेॾे असां वटि छुरी तयारु थींदो कुहाड़ी इहो टिप्पणी कबगीर तओ बसि लोह मां असांखे कुहाड़ी टिप्पणी कबगीर कातियूं लोह शिकारपुर मां वठी ईंदा आहियूं